भाउ कदीर जेस मते इंटरनेट शेयर करण जो कहिड़ो तरीक़ो आहे। जॾहिं असां मिंटनि वारो तरीक़ो शेयर कयोसीं, मिंट कीअं शेयर कबा, तॾहिं सभिनि जी तादाद में दोस्तनि कमेंट्स कयो हुयो त बाबा तव्हां इहो ॿुधायो त इंटरनेट कीअं शेयर कयूं, ऐं असां काफ़ी दोस्तनि खे रिप्लाए बि ॾिनोसीं त बाबा असांखे कुझु सुठो तरीक़ो मिलण ॾियो, असां तव्हां सां शेयर कंदासीं। पर काफ़ी दोस्तनि वरी बि इहो कमेंट्स कनि पिया असां मजबूर थी हे तरीक़ो अवां सां शेयर कयूं था। हे तरीक़ो कुझु हिन में ट्रिक अथव, अॻिते हली तव्हांखे ॿुधाए थो कहिड़ी ट्रिक आहे। सो इन लाइ तव्हांखे जेको आहे कोड लॻाइणो आहे *919#, ठीकु आहे। *919# जॾहिं तव्हां कोड लॻाईंदा उन खां पोइ तव्हां जे साम्हूं जेको आहे हीअ स्क्रीन ईंदी त बाबा जंहिं सिम ते अवां जेको आहे सो ऑफर लॻाइणु चाहियो था उन नंबर लॻाए। पर हिते इहा ट्रिक सम्झो, मां तव्हांखे जेकी शुरू में चयो न त ट्रिक अथव। ॾिसो हिते तव्हां 1000 MB ऐं जेको आहे 100 मिंट त शेयर करे सघो था, पर हीअ तव्हां अलॻि सां जेको आहे पैकेज जेको हूंदो तव्हां ₹35 साड़े करे पोइ जेको आहे तव्हां पैकेज लॻाए था। जेको तव्हांजे सिम जे अंदरि पैकेज हूंदो उहो तव्हां नथा शेयर करे सघो, करे सघो इंटरनेट जो। हे पैकेज तव्हां जेको आहे पंहिंजी सिम ते ₹35 साड़े करे जेको आहे सो अॻे माण्हूअ खे तव्हां इहो पैकेज लॻाए ॾेई सघो था। पर उन लाइ जेको आहे सो तव्हांखे ₹35 तव्हांजे सिम जो हुजणु लाज़मी आहे। वरी तव्हांखे ॿुधायां त बाबा जेको तव्हांजो पैकेज हूंदो उहो तव्हां नथा शेयर करे सघो। हे पैकेज जेको तव्हांजे साम्हूं स्क्रीन ते आहे सिर्फ़ु उहो पैकेज तव्हां शेयर करे सघो था इंटरनेट जो ऐं 100 मिंट जो, ठीकु आहे। सो तव्हां जंहिंजो नंबर हिते लॻाइणु चाहियो था, जंहिंखे इहा ऑफर शेयर करणु चाहियो था, उन त जॾहिं तव्हां हिते नंबर लॻाए करे सेंड कंदा उन खां पोइ अगरि तव्हांजे सिम में ₹35 हूंदा त हे जेको आहे उन वटि इहा ऑफर लॻी वेंदी उन नंबर ते, ऐं उन नंबर खे बि जेको आहे ख़बर पइजी वेंदी, उन वटि मैसेज ईंदो हलियो त फलाणे नंबर तां तव्हांजे नंबर ते इहा ऑफर लॻी आहे, तव्हांखे 1000 MB ऐं जेको आहे 100 मिंट मिली चुका आहिनि। ऐं अगरि तव्हां ॼाणु चाहियो त तव्हांजी MB केतिरी बची आहे ऐं केतिरा मिंट बचा त उन लाइ बि कोड ॾेई छॾींदा, ठीकु आहे, जेको तव्हां गॾु ॾिसो पिया। सो हे हो अॼु जो वीडियो। ऐं जॾहिं इनशाला को असांखे अहिड़ो तरीक़ो मिलियो जंहिंसां जेको आहे तव्हां पंहिंजे इंटरनेट जो जेको तव्हांजो पैकेज लॻल हूंदो उहो कीअं शेयर कबो, उहो असांखे को तरीक़ो मिलियो ऐं तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद हुयो त इनशाला तमामु जल्द तव्हां शेयर कंदासीं। हे मां कॾहिं बि तव्हां सां जेको एग्री न कयां हे तरीक़ो शेयर करण जो, मूंखे ख़बर आहे त मुंहिंजे माण्हुनि खे जेको मुंहिंजा दोस्त एड आहिनि उहो जेको आहे सो बर्दाश्त नथा करे सघनि, ठीकु आहे। हे पैकेज ऐं हे हुनजो एॾो फ़ाइदेमंद न रहंदो। त तव्हांजे दोस्त जे इसरार ते जेको मूंखे तरीक़ो हथु लॻियो मां तव्हां शेयर कयां थो, इनशाला तव्हांखे असांखे कमु पसंदि ईंदो। सो तव्हां कमेंट्स बॉक्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾियो। अॼु वीडियो में एतिरो ई। असांजे पंहिंजे भाउ खे दुआ में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।